उदरलाल स्टेशन जो जेको आहे सो पीर मोहम्मद गौस असांजा लाइन ते मौजूदु आहिनि ऐं जेको आहे सो मोहम्मद हाशिम कुंवर जेके इल्ज़ाम लॻाया आहिनि उन जे हवाले सां जेको त साईं जेका आहे पंहिंजी तफ़सील ॿुधाइनि था ऐं साईं का चयो त तफ़सील ॿुधायूं छा चवणु चाहिनि था। जी हाशिम कुंभार सां जेको आहे असांजी पहिरीं डील थी बनी जे हवाले सां बाबा सिंह इन्हनि खे विकिरिया 6 एकड़। बाद में असांखे ख़बर पई कि हिन धोखे सां 6 एकड़ 29 गुंठा लिखाई वियो पंहिंजो, जंहिंमां असांखे जीअं ख़बर पई असां एक्शन खयों। 29 जो फ़ैसिलो थियो मुमताज़ शाह वटि, पोइ हुन मां बि हाशिम कुंभार जेको आहे कूड़ो साबित थियो। 18 लाख जी जेकी आहे चटी पई हुनजे मथे, हुन ओॾी महिल मनी वरितो फ़ैसिलो, लेकिन हुन खां पोइ वरी हुन असांजे मथे जेको सिविल सूट फाइल करे छॾियो, जेको कुझु महीना हलियो पोइ हुन विड्रॉ कई छॾियो। हुन खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो एग्रीमेंट असां कयो कि भई जेके तूं आहे 29 गुंठनि जो वाहवार कर, तूं असांखे फ्रॉड कयो आहे। नेठि ही एग्रीमेंट पियो आहे असां वटि, हीअ तव्हां ॾिसी सघो था, जंहिंमां हीअ लिखियलु आहे कि 15 लाख ॾींदो 29 गुंठनि जा, ऐं ईद उल अज़हा में हिन पेमेंट क्लियर करणी हुई, हू बि हुन कोन क्लियर कई। हिन मां बि फ़ैसिले मां फिरी वियो। पोइ हिन ॿियो ड्रामो इहो कयो कि प्लॉट जे हवाले सां आउं हली वियो पंजाब। मूंखे पोयां नोटिस मिलिया DSP साहिब जा कि तव्हां पेश थियो। मुंहिंजा थोरो पॉसिबल कोन्हे ओॾी महिल अचणु, उते बि कमकार जाम लॻल आहिनि। नेठि 2 ॾींहं पहिरीं आयो, पोइ वरी फेस कयो, इन सेशन कोर्ट मां केस कयो असांजे ख़िलाफ़। एलिगेशन इहा हया कि असीं जेको आहे वेपन खणी हिन जे मथे माना हिनखे हैरेस पिया करियूं। पोइ केस जॾहिं हलियो ओॾी महिल इहो डिसमिस थी वियो कि भई बेबुनियाद इल्ज़ाम आहिनि, हिन में का अहिड़ी सचाई कोन्हे, हिनखे माना का रिपोर्ट कोन्हे की का रिकॉर्ड एज सच कोन्हे। हीउ फ़ैसिलो आहे हिन जो, हीउ कल्ह ई ऑर्डर थियो 11/11 जो, तव्हां ॾिसी वठो। मज़ीद जेको आहे मीडिया खे बि आउं ॾींदो। ॿियो वरी जेको आहे असांजे मथे ई बेबुनियाद इल्ज़ाम लॻाई वेठो आहे, असीं तंग पिया करूं। हीउ हालांकि ऑपोज़िट हले पियो, हीउ परेशान असांखे करे पियो, असां का एक्शन कोन खयों। प्रोटेक्शन जे लाइ बि असीं दरख़्वास्त ॾिनी आहे पुलिस वारनि खे, पुलिस स्टेशन जी SP साहिब वटि। कल्ह मूं इहा ॾिनी एप्लीकेशन, SHO हिते जेका बि आहिनि हिननि खे पाबंद कयो वियो आहे कि भई असांखे प्रोटेक्शन ॾिनी वञे। कल्ह को ही को क़दम खणे, सॼो ज़िम्मेवार हाशिम कुंभार, मुंहिंजो पुटु जमील, बिलावल, इहे 2-3 माण्हू आहिनि जेके इन्वॉल्व आहिनि। इहे असांखे हैरेस करनि था, असांजे हारियुनि खे हैरेस करनि था, ऐं असांजी गुज़ारिश आहे कि असांखे प्रोटेक्शन ॾिनी वञे। ऐं हिननि जी जेका बि बेबुनियाद इल्ज़ाम आहिनि त असां बि हिन जे ख़िलाफ़ु जेको आहे केस कंदा। असांजो नालो बदनाम कयो हिन, हाणे हिन जे मथे जेको आहे हरजाने जो केस ईंदो, इहो हाणे हिन जो जवाबु ॾे। अच्छा, उहो हाशिम चवे थो त जेको आहे सो मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करणु था चाहिनि, हथियारबंद विहारे वेठा आहिनि, मुंहिंजो को प्लाट आहे उन ते बि साईं जेको आहे जो कब्ज़ो कयो वेठा आहिनि। उनजा इल्ज़ाम जेके आया त केतिरे क़दुरु उन हक़ीक़त ॾिसो बेबुनियाद इल्ज़ाम आहिनि। अगरि कब्ज़ो कयो या को अहिड़ी शइ थी हुजे, आख़िर को गवाह आहिनि, एतिरो वॾो ॻोठु आहे, उन्हनि को तव्हां गवाही ॾिठी आहे, का अहिड़ी हरकत अगरि हुजे आहे त इहो वॾो वाक़ियो आहे, त पोइ ख़बर पइजी वञे थी ॻोठ मां। इन का रिपोर्ट कई, का किथे का दांह ॾिनी हुजे त पोइ ॿुधायो, असीं आहियूं कसूरवार। बेबुनियाद इल्ज़ाम हणे पियो, हींअर बि असांजे लाइ माना अलाए छा छा ॻाल्हाई वियो आहे, ग़ैर मुनासिब अल्फाज़ इस्तेमालु कया आहिनि मुंहिंजे वालिद साहिब जे ख़िलाफ़ बि, मुंहिंजे ख़िलाफ़ बि, ऐं मुंहिंजे हारियुनि खे बि काफ़ी माना घटि वधि ॻाल्हायो आहे। हिन जो त कमु आहे, हिन जो ट्रैक रिकॉर्ड ई आहे। हिन असांजे मथे 3-4 केसिस पहिरीं बि कया हुआ, हुन मां ई कुझु महीना हलाए थो केस, पोइ वरी विड्रॉ करे छॾे थो। हीउ ॾिसी वठो, हिन मां ही भी केसिस आहिनि, तव्हां ॾिसी वठो, मीडिया में आउं ॾींदो। कुझु हीअ आहे 2022 खां पोइ वठी हिन माना असांखे इलाही परेशान कयो। अच्छा, उनजो मक़सदु छा आहे? मक़सदु सिर्फ़ु असांखे प्रेशराइज़ करण जो आहे, हिन जो कि असां माना परेशान थियनि, कुझु न करनि असांखे, असीं लीगल एक्शन खणूं, मुंहिंजे मथे हिनखे तकलीफ़ आहे। हाणे वहिंवार हिन जो रहियल आहे, हिन हींअर ॻाल्हि कई आहे कि मुंहिंजो को वहिंवार कोन रहियल आहे। पोइ हीअ मूं वटि पियो आहे एग्रीमेंट, हिन में साबित करे ॾिए, अगरि न आहे त पोइ ॻाल्हि ठहे। हिन पैसा छो ॾिना असांखे?
कुछ पैसा ॾिना आहिनि कुछ बाक़ी हीअं रहनि पिया हिन जा उहे रहियल आहिनि पैसा बिल्कुलु रहनि घणा रहियल आहिनि ॾिसो हिन 15 लाख ॾियणा हुआ कुछ पैसा ॾिना आहिनि कुछ रहियल आहिनि हीअं। अच्छा जी उहे ॾियणा अथसि जी ॾियणा आहिनि अच्छा हुनजी का डेट वग़ैरह का ॾिसो कुछ कैश ॾिना कुछ जेको आहे हिन चेक जी सूरत मां ॾिना अच्छा माना ही ऑनलाइन ट्रांसफर कया असांखे अच्छा पोइ हींअर बि पैसा रहियल आहिनि उहो हाणे हिन में ॾिना कोन आहिनि हाणे हिन जा जेको आहे एग्रीमेंट उहो बेबुनियाद थी वियो अच्छा जेको पैसा न ॾियण जे करे इहा वारी इल्ज़ामबाज़ी या जेको बोतानबाज़ी जी जी ही हुन हवाले सां की भई हीअ ॻाल्हि खे माना ख़तमु करे छॾनि पैसा असांखे भई अच्छा जेका हिन ॾियणा आहिनि त ॾियणा आहिनि जी उहो असांजो हक़ु आहे उहो हाणे हुनजे हवाले सां ई असांजे मथां प्रेशर पियो विझे उबता सुबुधा इल्ज़ाम हणी त हाणे छा थियणु खपे इंसाफ़ असांखे इंसाफ़ खपे एतिरो ने जेको असांजी रेपुटेशन खे डैमेज कयो आहे हिन जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾिनो वञे हिन ॻाल्हि जो जेको कल को अहिड़ो एक्शन थियो हीअ करंदो पंहिंजे पाण खे नुक़सानु रसाईंदो असांजे मथे इल्ज़ाम हणी ॾींदो असांखे हिन शइ खे त प्रोटेक्शन खपे